असांजे यानी आले नबी या सीरत मुताबिक़ गुस्ताखी कई थी वञे त पाकिस्तान जे कानून जे मुताबिक़ ॻाल्हि थो कयां, ॿियनि जी नथो ॻाल्हि कयां। त असांजे आले नबी या सीरत मुताबिक़ गुस्ताखी कई थी वञे या त उनखे जलावतन कयो थो वञे या त उनखे उमिरि भर जी कंहिंजी सज़ा ॾिनी वेंदी आहे। गवर्नमेंट में आहे अथॉरिटी जे हिसाब सां पंहिंजे मुल्क में पाकिस्तान में। त ॾिसो हाणे उते जेको सो अगरि गुस्ताखी थिए थी आले रसूल जी या आले नबी जी त उनखे यानी जलावतन कयो वेंदो आहे या त उनखे जेको सो यानी उमिरि भर कंहिंजी सज़ा ॾिनी वेंदी आहे। ठीकु आहे, इहो सही आहे। हाणे तव्हां पंहिंजे दिलि ते अथर ॾिसो, हाणे असां मजलिसूं जिते थींदियूं आहिनि, मौलूद शरीफ़ थींदा आहिनि, जिते वॾे थींदा आहिनि, उहा कहिड़ी जॻह आहे? उहा आले रसूल जो मेंबर आहे, आले रसूल जो मेंबर सभु आले नबी जो मेंबर सभु अहले शियत में अहल बैत अलैहिस्सलाम जो मेंबर सभु उते जेको सो यानी ठटूं कयूं वञनि, मज़ाक़ूं कयूं वञनि, मासी जबरा मांखे कर त बेल्ट जो न ठोकाएं, इहो 7 लाख करोड़ जो जेको सो आम जुमिलो आहे त अखरोट बादाम हेॾा ॾंद ई छा आहे? दोस्तो हाणे तव्हां पंहिंजे दिलि ते अथर ॾिसो, यानी ॾिसो आले रसूल जो मेंबर आहे, उते यानी गुस्ताखी कई थी वञे, हिते कानून हिते इलीगल, उते कुझु नथो करे। ॾिसो वरी असां जेको ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदो हलां त मुंहिंजो ॾिसो कंहिं बि मौलाना साहिब सां को बि ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हे। मुंहिंजा उन्हनि जा जेके नज़रिया आहिनि ग़लति आहिनि, अगरि नौजवान खे जेको सो गुमराह पिया कनि उन्हनि ते बि जेको मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे। त यानी ॾिसो असांजो नौजवान जेको सो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढे जेको सो कंहिं वाइस ते यानी वञे थो त उहो जेको सो इहा उमेद रखे थो त कुझु न कुझु सिखी ईंदुसि। त अगरि उन्हनि खे ॾिसो इहो सेखारियो थो वञे मासी जबरा मांखे कर त बेल्ट न ठोकिया, इहो यानी छा आहे? अहले शियत जे हिसाब सां मां पाण अहले शियत सां आहियां, अहले शियत जे हिसाब सां अचूं त बीबियुनि जा जेको सो नाला सरियां पिया कया वञनि, यानी इहो त इंतहाई ग़लति आहे न। बीबियुनि जा नाला ॾिसो छा मूंखे शर्म थी अचे, मौलाना साहिब आहिनि उन ते ॾिसो असांजे जेको करबला जी जंगली त असांजे बीबियुनि जेको सो पहिरीं ॻाल्हि परदो कोन छॾियो ऐं ॿी ॻाल्हि त जेको सो पंहिंजी जेको सो नमाज़ जेको सो न छॾी। इहो आहे न, ॾिसो तारीख़ जे हिसाब सां पढ़ूं था त इहे आहिनि सुवाल आहिनि। त तव्हां ॾिसो पंहिंजी दिलि ते अथर ॾिसो असांजा मौलाना साहिब आहिनि अहले शियत सां जेके तालुक़ रखनि था उन जे बारे में चवंदो त इहे सरियां पिया नाला खणनि, बीबियुनि जा नाला पिया खणनि, हू पाक आहे, हू मासूम आहे, हुन जा नाला न खणणु खपनि। असां इंसान आहियूं, गुनाहगार आहियूं, हर असांजा गुनाह इंसान खां थी सघंदो आहे। उन्हनि जा ख़ैर असां जेको ज़बान मां कूड़ बि ॻाल्हायूं था, इन्हनि जा नाला न खणणु खपनि। इन्हनि ते बि जेको सो सख़्तु लफ़्ज़नि में जेको सो मुंहिंजा दोस्तो मज़म्मत थो कयां त उमेद थो कयां त दोस्तो तव्हां जेको सो हिन ते आवाज़ उथारियो। हिकु मिसाल तौरु नौजवान उथे थो, हुनजे पोयां जेको सो 10 ॿिया उथणु खपनि, 10 जे पोयां 20 ॿिया उथणु खपनि, 20 जे पोयां 40 उथणु खपनि, 40 जे पोयां 70 उथणु खपनि। यानी ॾिसो असां अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे सिंध में जेके सही ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मिसाल तौरु हाणे मिसाल तौरु शाह जो रिसालो पढ़ो, शाह जो रिसालो सॼो आहे मोहबत जो रिसालो आहे। अब शाह जो रिसालो मुतालो त करे ॾिसो, थोरो हुनखे टाइम त ॾियो, पढ़ी त ॾिसो। शाह जो रिसालो असांखे सॼो मोहबत जो जेको सो पैगाम ॾिनो। दोस्तो अस्सलाम वालेकुम, याली मदद जीअं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इमरान अली लिस्काणी। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा साथियो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ुशि हूंदो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा साथियो, इहा तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त ही सुभाणे जेको सो असांजो रमज़ान अल मुबारक जो जेको सो पहिरियों ॾींहुं आहे, यानी पहिरियों रोज़ो आहे, जेको सो अल्लाह पाक यानी हिनखे जेको सो बाबरकतन वारो महीनो जेको सो सॼो आहे। त अल्लाह पाक खां दुआ आहे त जेको सो अल्लाह पाक असांखे जेको सो रोज़ा रखण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं जेके अल्लाह पाक जेके सो क़ुरान पाक में ऐं हदीसनि में जेके पंहिंजा कानून लागू कया आहिनि उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए। अल्लाह पाक घणी तरह इहा दुआ था कयूं त असांखे अल्लाह जेको सो रोज़ा रखण जी तौफ़ीक़ ॾिए। त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, चंद मिंट जेको सो थोरो रमज़ान शरीफ़ जेको सो अहमियत खे बयानु करे वठूं ऐं उन खां पोइ जेको सो पंहिंजी गुफ़्तगू ते ईंदासीं। त मुंहिंजा दोस्तो, हिन रमज़ान अल मुबारक खे जेको सो अल्लाह पाक यानी एॾो अज़ीम महीनो सॼो आहे त अल्लाह पाक जेको सो क़ुरान पाक में फरमाए थो त अल्लाह पाक जेको सो फ़रिश्ता खे चए थो त मुंहिंजा फ़रिश्तो मुंहिंजी इबादत मुंहिंजी तस्बीह खे छॾियो, तव्हां जेको सो वञो, अगरि को मुंहिंजो बंदो को मुंहिंजो ज़िक्र थो करे या को मुंहिंजो जेको सो तिलावत थो करे या को मुंहिंजी नमाज़ थो पढ़े या तो मुंहिंजी जेको सो यानी इबादत में लॻो पियो आहे, तव्हां उनजी तस्बीह कयो। ॾिसो मुंहिंजा दोस्तो, ॾिसो केॾो न मुंहिंजो करीम रब आहे। त ॾिसो मुंहिंजा साथियो, त अल्लाह पाक हिन महीने में रमज़ान अल मुबारक में जेको सो सुभाणे ईंदो त हिन में क़ुरान पाक जेको सो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको सो असांजी हिदायत लाइ जेको सो हज़रत इंसान जी क़ुर्ब आहे, उन लाइ जेको हिदायत लाइ अल्लाह पाक जेको सो लाथो सॼो जेको सो क़ुरान पाक आहे इंसान जी हिदायत लाइ। अगरि इंसान ॾिसो केॾो न दुनिया में मसरूफ़ थी वियो आहे, केतिरे मोबाइल जी जेको सो ख़सीस मोबाइल जी करे जेको सो क़ुरान पाक खे टाइम नथो ॾिए, त अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो असांजे नौजवाननि खे। त मुंहिंजा साथियो, मुंहिंजा दोस्तो, त हिन रमज़ान अल मुबारक एॾो अज़ीम महीनो आहे त अल्लाह पाक चए थो त बंदो, अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमाए थो त मुंहिंजा बंदो आउं तव्हांखे कंहिं माल ज़रिए या कंहिं जेको सो कंहिं मुसीबत ज़रिए आउं आज़माईंदुसि। ॾिसो अगरि ॾिसो वरी ॿी आयत में अल्लाह पाक फरमायो आहे त आउं जेको सो मुश्किल खां पोइ आसानी कयां थो।
मुंहिंजा दोस्त तव्हां जेको सो पंहिंजी दिलि था तरक़ी ॾिसो असांजी जेको सो रोज़मर्रा जी ज़िंदगी में हार्डशिप्स वग़ैरह ईंदियूं आहिनि यानी मुश्किलातूं ईंदियूं आहिनि त उहो पाण या त ख़ुदि जेको सो दूर थी वेंदियूं आहिनि कुझु अलाह पाक जेको सो बंदनि खे हिमत ॾींदो आहे जेको सो कुझु हल करण जी कोशिशि कंदा आहिनि यानी हीअ ज़िंदगी जो हिकिड़ो सरल सरो आहे इहो हलंदो रहंदो इन जे करे अलाह पाक जेको सो धणी अॻियां दर अॻियां जेको सो दुआ था कयूं अलाह पाक जेको सो हिन बाबरकत महीने में जेको सो असांखे रोज़ा रखण तौफ़ीक़ ॾिए ऐं अलाह पाक जेके सो असूल जेके क़ाइदा आहिनि ऐं जेके आले नबी ऐं उन्हनि जा जेके सो सीरत मुताबिक़ हलण जी तौफ़ीक़ ॾिए अलाह पाक धणी दर अॻियां दुआ था कयूं त असांखे अलाह पाक जेको सो रोज़ा रखण जी तौफ़ीक़ ॾिए त अलाह पाक असांजी जेको सो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वक़्तु अलाह पाक असांजी दुआ क़बूल फरमाए आमीन। त मुंहिंजा दोस्तो हाणे जेको सो अचूं था पंहिंजी गुफ़्तगू ॾांहुं त मुंहिंजा दोस्तो अक्सर करे असां जेको सो जंहिं हिन माशरे में हिन ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं त मुंहिंजा दोस्तो अक्सर करे ॾिठो वियो आहे त जेको सो असांजे आस पास या ॻोठनि या शहरनि में जेको सो मौजूद शरीफ़ थींदा आहिनि या त वग़ैरह जेके थींदा आहिनि वाइस वग़ैरह थींदा आहिनि या अहिड़े शहर में मजलिसूं वग़ैरह थींदियूं आहिनि अहिड़े सूरत में वाइस थींदा आहिनि त ॻाल्हि साॻी आहे थोरा जेको सो नाला डिफरेंट कया विया आहिनि त इन जे करे त इन जे बारे में उनखे दोस्तो थोरी आगाही ॾियणु चाहियां थो त मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा साथियो त असां अगरि ॾिसो असांजो अगरि कोई नौजवान या को दोस्त या को अज़ीज़ को मदरसनि में या वाइज़नि में या मौलूद शरीफ़नि में वञे थो त उनखे सही तरीक़े सां दीन नथो सेखारियो वञे अगरि को नौजवान पंहिंजो क़ीमती वक़्तु या क़ीमती टाइम कढी थो वञे त उनखे सही तरीक़े सां जेको सो दीन नथो सेखारियो वञे त इन ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था त इन जे करे असां अक्सर करे मौलूद शरीफ़ या वाइज़ थींदा आहिनि या अहिड़े शियत में या अहिड़े सुनत में त मुंहिंजा दोस्त पहिरीं ॻाल्हि में ॿुधाईंदो न मुंहिंजो कंहिं मज़हब सां इख़्तिलाफ़ु कोन्हे त सुठा ॾिसूं पिया उन मुताबिक़ ॻाल्हाइणो पवंदो इन जे करे हिकिड़ो अज़ीम पाको बि आहे जेको सो मशहूरु आहे त अगरि को पाट एॾो क़ाइदो चयो हिन दुनिया में केरु बनाए त दुनिया में हलूं पिया फिरूं पिया त ॾिसूं पिया दुनिया जा रंग इन जे करे असांखे ॻाल्हाइणु थो खपे त मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा साथियो अगरि असांजो को नौजवान को पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी को मौलूद शरीफ़ या कंहिं वाइज़ या कंहिं मजलिसनि में वञे थो त उनखे सही तरीक़े सां दीन या इस्लाम नथो सेखारियो वञे अक्सर करे ॾिठो वियो आहे त जेको सो 80% यानी सियासी ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि त ऐं 20% जेको सो दीनी ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि उहे बि जेको सो शार्ट कयूं वेंदियूं आहिनि त जेको सो नौजवान खे उहे बि सभु में न आहिनि मुंहिंजे ख़्याल में त इन जे करे इन ते जेको सो आवाज़ु उथारणु खपे ॿिए तरफ़ ॾिसूं पिया त हुकूमत जेको सो असां खां जेको सो वातर गिरां आहे जेको सो मानी वारो उहो घुरे छॾियो आहे यानी हेॾी महांगाईअ दौर में ॿियो त असां जेको सो असां जेको नौजवान मजलिसनि या वाइज़ में वञे थो उनखे सही तरीक़े सां दीन नथो सम्झाए वञे इन ते आवाज़ु उथारणु खपे त मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो हाणे अक्सर करे तव्हांखे मिसाल ॾियां त मौलाना असदुल्ला साहिबु आहिनि माशाअल्लाह आहिनि सिंध में जेको मशहूरु आहिनि त नौजवाननि ते सुठो पिया असरु विझनि त ऐं ॿियो मौलाना साहिबु ईसा समूह आहे त ॾिसो पहिरीं असां ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदो आहियां मुंहिंजा दोस्तो मौलाना असदुल्ला साहिबु ऐं मौलाना ईसा समूह ऐं जेके ॿिया बि आहिनि उन्हनि सां मुंहिंजो को बि ज़ाती इख़्तिलाफ़ु कोन्हे उन्हनि मौलाना साहिबु जेके बि आहिनि या अहिड़े शियत सां आहिनि या अहिड़े सुनत सां आहिनि कंहिं बि मौलाना साहिब सां मुंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ु कोन्हे उन्हनि जा जेके नज़रिया आहिनि उन्हनि जा जेके सो बयान आहिनि उन्हनि सां मुंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि ॾिसो हाणे तव्हां खां दोस्तो सुवाल थो पुछां हिन पाकिस्तान में कानून लागू कयल आहिनि त गवर्नमेंट जे हिसाब सां इलीगल मतिलबु कानून त अगरि ॾिसो असांजे यानी आले नबी या सीरत मुताबिक़ गुस्ताखी कई थी वञे त हिन पाकिस्तान जे कानून जे मुताबिक़ ॻाल्हि थो कयां ॿियनि जी नथो ॻाल्हि कयां त असांजे आले नबी या सीरत मुताबिक़ गुस्ताखी कई थी वञे या त हुनखे जलावतन कयो थो वञे या त हुनखे उमिरि भर जी जेको कैद जी सज़ा ॾिनी वेंदी आहे गवर्नमेंट में आहे अथॉरिटी जे हिसाब सां पंहिंजे मुल्क में पाकिस्तान में त ॾिसो हाणे उते जेको सो अगरि गुस्ताखी थिए थी आले रसूल जी या आले नबी जी त हुनखे यानी जलावतन कयो वेंदो आहे या त हुनखे जेको सो यानी उमिरि भर कैद जी सज़ा ॾिनी वेंदी आहे ठीकु आहे इहो सही आहे हाणे तव्हां पंहिंजी दिलि ते तरक़ी ॾिसो हाणे असां मजलिसूं जिते थींदियूं आहिनि मौलूद शरीफ़ थींदा आहिनि या जिते वाइज़ थींदा आहिनि उहा कहिड़ी जॻह आहे उहे आले रसूल जो मेंबर आहिनि उनखे आले रसूल जो मेंबर सरबोन आले नबी जो मेंबर सरबोन ऐं अहिड़े शियत में अहल बैत इस्लाम जो मेंबर सरबोन उते जेको सो यानी ठठूरूं कयूं वञनि मज़ाकूं कयूं वञनि मासी जबरां माठ कर त बेलचो न ठोकाए इहो असदुल्ला खोड़ जो जेको सो आम जुमिलो आहे त अखरोट बादाम हेॾा ॾंद ई छा दोस्तो हाणे तव्हां पंहिंजी दिलि ते तरक़ी ॾिसो यानी ॾिसो आले रसूल जो मेंबर आहे उते यानी गुस्ताखी कई थी वञे हिते कानून हिते इलीगल हुते कुझु नथो करे ॾिसो वरी बि असां ॾिसो ॻाल्हि ज़रूरु शेयर कंदो आहियां त मुंहिंजो ॾिसो कंहिं बि मौलाना साहिब सां को बि ज़ाती इख़्तिलाफ़ु कोन्हे
मुंहिंजा उन्हनि जा जेके नज़रिया आहिनि ग़लति आहिनि अगरि नौजवान खे जेको गुमराह पिया कनि उन्हनि ते बि जेको मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे त यानी ॾिसो असांजो नौजवान जेको पंहिंजो क़ीमती वक़्तु कढे जेको कंहिं वाइस ते यानी वञे थो त उहो जेको इहा उमेद रखे थो त कुझु न कुझु सिखी वेंदुसि त अगरि उन्हनि खे ॾिसो इहो सेखारियो थो वञे मासी जबरा माठ गर्द बेल्ट नथो थिए इहो यानी छा इहो यानी गैर अदब जे हिसाब सां यानी इहा गुफ़्तगू कई वेंदी न आले रसूल जो मेंबर हुजे इहे ॻाल्हियूं ठहनि त तव्हां खां पुछां मोकिले छॾियो तव्हां खां थो पुछां आले रसूल जो मेंबर हुजे आले नबी जो मेंबर हुजे अहल बैत इस्लाम जो मेंबर हुजे इहे ॻाल्हियूं ठहनि थियूं त माठ गर्द तोखे बेल्ट जो नथो कयां त यानी मासी जबरा फिलान टिंगड़ा अखरोट बादाम यानी इहे ॾिसो इहे असां नौजवाननि खे जेको नवां जेके नौजवान आहिनि इहा जेको दौर जे हिसाब सां उन्हनि जे जेको ज़हननि ते असरु पिया पवनि त इन जे करे इन्हनि ते ॿुधी करे जेको पंहिंजी पढ़ाई जेको एजुकेशन जे हिसाब सां उहो तवजा नथा ॾियनि त इन्हनि मौलाना साहब मौलवी आहिनि इन्हनि जेको असांजे दीन खे जेको यानी गुमराह असांखे कनि पिया दीन जे ख़ातिर हा मां बिल्कुलु चवां थो इन्हनि मौलाना साहब आहिनि मौलवी साहब आहिनि इन्हनि खे बिल्कुलु इहे ॻाल्हियूं करणु खपनि मासी जबरा माठ गर्द बेल्ट जो नथो कयां अखरोट बादाम इहे जेके गुफ़्तगू थी वञे इहे बिल्कुलु करणु खपनि पर हिकिड़ी शर्त ते कहिड़ी शर्त इन्हनि खे इहे ॻाल्हियूं करणु खपनि की मेला शरीफ़ मेला थींदा आहिनि मेला जेके थींदा आहिनि उन्हनि में करणु खपनि या त को भतनि जा प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि में जेको इहे ॻाल्हियूं करणु खपनि इहो त यानी इंतहाई ग़लति आहे हा मां बिल्कुलु चवां थो इहे मौलाना साहब आहिनि इन्हनि खे जेको इहे ॻाल्हियूं बिल्कुलु करणु खपनि माठ गर्द बेल्ट जो नथो कयां मासी जबरा में जॾहिं दंतल कहिड़ा मूंखे लफ़्ज़ नथा अचनि त इहे बिल्कुलु आउं चवां थो इन्हनि खे इहे ॻाल्हियूं करणु खपनि पर हिकिड़ी शर्त ते करणु खपनि पोइ कहिड़ी शर्त इन्हनि खे इहे ॻाल्हियूं करणु खपनि की भत जे प्रोग्राम हुजे उन्हनि में इहे ॻाल्हियूं करणु खपनि या त मिसाल को कंहिं मेले ते वञनि था या को प्रोग्राम आहे शादी जो मिसाल को सिंध टीवी जो प्रोग्राम थी वियो इन्हनि ते इहे ॻाल्हियूं करणु खपनि बाक़ी इहो त इन्हनि लफ़्ज़नि में असां जेको सख़्ती सां जेको मज़म्मत कयूं था त आले रसूल जो मेंबर हुजे उते ग़लति ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि ॾिसो केॾो मजमू हूंदो आहे अक्सर करे इहो तव्हां जुमिलो ॿुधो हूंदो त मौलाना असदुल्ला खुरो साहिब जेको चवंदा छा त ख़ल्क़ आहे हीअं ॾिसंदो आहे तव्हां अक्सर करे ॾिठो हूंदो त ॾिसो केॾो न मजमू हूंदो आहे उन्हनि खे अगरि ॾिसो मज़ाक त इहो त यानी इंतहाई ग़लति आहे असां ॾिसो पंहिंजो हेॾां जेको असांखे हुकूमत जेको मानी ते जेको गिरां लाइ सिकायो आहे हेॾां जेको असांखे जेको मुला जेको गुमराह कनि पिया हेॾां जेको असांजा जेको करप्ट हुकुमरान जेको सिंध खे लुटनि पिया पाकिस्तान खे लुटनि पिया हेॾां जेको दीन खे जेको मुला लुटनि पिया हाणे वञे त हिकु नौजवान केॾां वञे अवां खां थो पुछां केरु बि हेॾे जेको मिसाल 5000 जो मजमू आहे मिसाल तौरु उन मां को बि नौजवान खे जेको ज़हन में सुवाल नथो अचे त इहे छो पियो ॻाल्हियूं थियनि आले रसूल ॾिसो मां बिल्कुलु चवां थो इहे मज़ाक मस्तियूं भले कनि मौलाना साहिबनि खे ॿिया ॿियो के आहिनि भले मज़ाक मस्तियूं मौजियूं कनि पर कंहिं इख़्लाक़ जे दायरे में हा अव्हांखे मज़ाक करणी आहे हलिया वञो कंहिं भत जे प्रोग्राम ते हलिया वञो इहे भले मज़ाक कयो या को मिसाल तौरु मेलो आहे या किथे प्रोग्राम आहे ख़ुशी जो आहे उते इहे मज़ाक कयो हाणे आले रसूल जो मेंबर आहे आले बैत जो मेंबर आहे त यानी इहो त यानी ग़लति ॻाल्हि आहे इहे थियनि पियूं मां जेको कानून खे जेको अपील थो कयां त इन्हनि ते जेको उथारियो वञे कानून खे हिते जेको यानी जेको अथॉरिटी जे हिसाब सां जेको कानून लागू कयल आहे असांजे अहल बैत इस्लाम या आले रसूल या इन्हनि जी सीरत जे मुताबिक़ को बि को गुस्ताखी कंदो त उनखे या त जलावतन कयो वेंदो या त जेको या त जेको के उमिरि भर जी जेको कैद जी सज़ा ॾिनी वेंदी आहे न अथॉरिटी में पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां त हाणे असांजे अहल बैत इस्लाम आले रसूल जा मेंबर आहिनि उते गुस्ताखियूं सरियाम पियूं थियनि उते केरु कोन थो पुछे उते त कानून कोन थो पुछे छो कोन थो पुछे हिते आवाज़ उथारियो वञे मां चवां थो इन्हनि ते सख़्त लफ़्ज़नि में इन्हनि ते जेको मदमत कयां थो इन्हनि ते आवाज़ उथारियो वञे कानून खे अपील थो कयां सैयद मुराद अली शाह ऐं जेको ॿिया बि आहिनि जेको उन्हनि खे अपील थो कयां त इन्हनि ते आवाज़ उथारियो वञे इन्हनि ते कॉन्फ्रेंस कई वञे इन्हनि ते सोचियो वञे ई आलिम रसूल जा मेंबर आहिनि उन्हनि ते ठठोलियूं मज़ाक़ूं थियनि पियूं अॻियां को मस्जिद आहे उन ते जेको उनजे साम्हूं वाइस थियनि पिया मशकूरियूं थियनि पियूं इहो त यानी इंतहाई ग़लति आहिनि इन्हनि ते छो नथो आवाज़ उथारियो वञे ॾिसो वरी बि आउं तव्हांखे ॿुधाईंदो न मुंहिंजो ॾिसो कंहिं बि मज़हब सां इख़्तिलाफ़ कोन्हे हर हिकु मज़हब जो अदब एतिराम दिली तौरु कयां थो उहो कहिड़े हिसाब सां हुजे ऐं वरी ॾिसो अगरि अहले शियत जे हिसाब सां अचूं मां पाण अहले शियत सां आहियां त अहले शियत जे हिसाब सां अचूं त बीबियुनि जा जेको नाला सरियां पिया खयां वञनि त यानी इहो त इंतहाई ग़लति आहे न बीबियुनि जा नाला ॾिसो छा वग़ैरह शर्म थी अचे मौलाना साहिब आहिनि उन्हनि ते ॾिसो असांजे जेको करबला जे मैदान में जंग हली त असांजे बीबियुनि जेको पहिरीं ॻाल्हि पर्दो कोन छॾियो ऐं ॿी ॻाल्हि त जेको पंहिंजी जेको नमाज़ जेको न छॾी इहो आहे न ॾिसो तारीख़ जे हिसाब सां पढ़ूं था त इहे आहिनि न सुवाल आहिनि त तव्हां ॾिसो पंहिंजी दिलि जा रखी ॾिसो असांजा मौलाना साहिब आहिनि अहले शियत सां जेके तालुक रखनि था इन्हनि जे बारे में चवां थो त इहे सरियाम जा नाला खणनि बीबियुनि जा नाला पिया खणनि
हू पाक हुआ, हू मासूम हुआ, उनजे अहिड़े नाला न करणु खपनि। असां इंसान आहियूं, गुनाहगार आहियूं, हर इंसान गुनाह इंसान खां थी सघंदो आहे। उन्हनि जा जेको ख़ैर असां जेको ज़बान मां कूड़ बि ॻाल्हायूं था, इन्हनि जा नाला न खणणु खपनि। इन्हनि ते बि जेको सख़्तु लफ़्ज़नि में जेको मुंहिंजा दोस्तो मज़म्मत थो कयां, त उमेद थो कयां त दोस्तो तव्हां जेको हिन ते आवाज़ उथारियो। हिकु मिसाल तौरु नौजवान उथे थो, हुनजे पोयां जेको 10 ॿिया उथणु खपनि, 10 जे पोयां 20 ॿिया उथणु खपनि, 20 जे पोयां 40 उथणु खपनि, 40 जे पोयां 60 उथणु खपनि। यानी ॾिसो असां अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे सिंध में जेके सही ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मिसाल तौरु शाह जो रिसालो पढ़ो, शाह जो रिसालो सॼो आहे मोहबत जो रिसालो आहे। अब शाह जो रिसालो मुतालो त करे ॾिसो, थोरो उनखे टाइम त ॾियो, पढ़ी त ॾिसो। शाह जो रिसालो असांखे सॼो मोहबत जो जेको पैगाम ॾिनो, का बि अहिड़ी सुनी शिया जी का ॻाल्हि न कई अथसि। हीअ जेको असां जेको सुनी शिया जेको पंहिंजा पाण जेको फिका बदिलाया आहिनि, इहा त यानी तव्हांजी ग़लति ॻाल्हि आहे न मुंहिंजा दोस्तो। त मुंहिंजा दोस्तो आवाज़ उथारणु खपे। असां ॾिसंदे हाणे हिकु थी जेको आवाज़ न उथारींदासीं। हाणे ॾिसो, हाणे तव्हांखे जेको पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, मां बि अक्सर करे अहिड़े सुनत जी जेको मजलिस वाइज़ आहिनि त उन जा ॿुधाइनि, अहिड़े शेर जा ॿुधाइनि त बिल्कुलु रोज़मर्रा जी ज़िंदगी सां रिलेटेड जेके सही बयान हूंदा आहिनि ॿुधूं था, कुझु नेट ज़रिए ॿुधूं था, त का बि अहिड़ी का ॻाल्हि नाहे कहिड़ी। अॼु बि कंहिं बि सिंध में को नौजवान या को बि नौजवान रहे थो, उन खां अगरि तव्हां पुछी ॾिसो कंहिं बि नौजवान खां, मुंहिंजी उमिरि बि हुजे या कहिड़ी बि, अगरि कंहिं बि नौजवान खां पुछी ॾिसो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम छो शहीद थियो, तव्हांखे कोन ॾींदो जवाबु। हू छो शहीद थियो, उन्हनि जो छा मक़सदु हो। ॾिसो न, हाणे असांजा नौजवान मजलिसनि ते वञनि था, हाणे इन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे छो शहीद कयो। मां मौलाना साहब आहिनि, अहिड़े शियत सां आहिनि, उन्हनि खे जेको सख़्तु लफ़्ज़नि में कयां थो, असांखे दीन सुठो सेखारियो वञे, असांखे दीनी ॻाल्हियूं सेखारियूं वञनि, असांखे सियासी ॻाल्हियूं न सेखारियूं वञनि। सियासी ॻाल्हियूं असां रोज़मर्रा जी ज़िंदगी सां ॿुधूं था। हाणे वाइज़नि में, मुल्क शरीफ़नि में जेको मजलिसनि में असांखे हाणे इहो थो थिए वञे त अटो महांगो आहे, पेट्रोल महांगो आहे, डीज़ल महांगो आहे। बाबा डीज़ल महांगो आहे, अटो महांगो आहे, त इन जो हिकु ई हल आहे, जेको रोडनि ते निकिरो। हाणे इन्हनि सां जेको हिते ॻाल्हियूं कंदो, हिते मसइलो यानी मुंहिंजो हल कोन थींदो। ॾिसो, मां वरी बि ॾिसो मौलाना साहब आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो जेको मां दिली तौर ते एतिराम कयां थो, उन्हनि सां मुंहिंजो को बि ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हे, उन्हनि जा जेके नज़रिया आहिनि उन्हनि सां मुंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि। त इन जे करे ॾिसो, हाणे मुंहिंजी मिसाल तौरु मौलाना असदुल्ला थोरा साहब आहिनि, माशाअल्लाह मुंहिंजी जेको मां नकीब कयां थो, कंहिं हिसाब सां सुठो बि चई थो वञे, रोज़मर्रा जी ज़िंदगी सां जेको ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, जेको सुठा मिसाल ॾींदो आहे। किथे किथे ग़लति ॻाल्हि करे ईंदा, ग़लति इहा ॻाल्हि आहे त आले रसूल जो मेंबर आहे, हुते जेको ठठोलियूं पियो हलनि, इहो त यानी ताईं ग़लति आहे। मौलाना असदुल्ला थोरा साहब ज़बरदस्त आहे, ऐं ॿिया मौलाना आहिनि जेको 20% दीनी ॻाल्हियूं कनि था, इहे बि सही आहिनि। बाक़ी 80% छो जेको असां नौजवाननि खे जेको यानी सियासी ॻाल्हियूं सेखारियूं वेंदियूं आहिनि। छो था चवनि त पेट्रोल महांगो आहे, डीज़ल महांगो आहे, अटो महांगो आहे, तो 50-60 हज़ार जेको वाइज़ या मजलिस जा वरिता आहिनि, असांखे जेको नौजवाननि खे जेको यानी सेखारियो न। हाणे जेको मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, 3 महीना पहिरियां जेको सांगड़ में जेको मजलिस हली पई, त उहो सियासी पार्टी जो मौलाना साहब हुन ॻाल्हि पई कई त सियासी ॻाल्हियूं जेके उन्हनि जे बारे में ॻाल्हि पई कई, जेको तक़रीबन जेको मुंहिंजे अंदाज़े में जेको 2000 खां 2500 जो जेको मजमू माण्हू आहे, जेको कंहिं बि आवाज़ न उथारियो, जेको तव्हां उथी वेठासीं। त मौलाना साहब जेको 5-6 सेकंड ख़ामोश थी विया, ॾिठे ई कीअं ई छो थियो आहे। त मां मौलाना साहब खे जेको चयो, मौलाना साहब तो वरिता आहिनि पैसा, तो हिन कलाक मजलिस जा न वरिता हूंदा त 30 खां 35 हज़ार वरिता हूंदा आहिनि कलाक जा, ऐं हुन खां अलावा डीज़ल जेको जिथां खां आयो ऐं जिथां खां वेंदे हुनजा 10 पैसा वरिता हूंदा या डीज़ल जा या पंहिंजे किरायो हुई। त मूं चयोमांसि, मूं चयो इहे जेको सियासी ॻाल्हियूं असांखे छो पियो ॿुधाइनि त जेको फिलहाल जेको हिनखे वोट ॾियो, हिनखे वोट ॾियो, त जेको अवां जेको छो था असांखे तूं आहियूं मजलिस जे हिसाब सां आल बैत इस्लाम जो ऐं आल रसूल जेको मेंबर आहे, तोखे खपे त असांखे जेको दीनी ॻाल्हियूं ॿुधा, पुरानी ॻाल्हियूं ॿुधा, यानी को आल रसूल जी सीरत मुताबिक़ ॻाल्हियूं ॿुधा, तूं छो त असांखे ॿुधाई त पेट्रोल महांगो थी वियो, डीज़ल महांगो थी वियो या फलाणे खे वोट ॾियो। त हुते मौलाना साहब जेको 15-20 सेकंड ख़ामोश रहिजी वियो, मूंखां पुछे तूं केरु आहे, तक़रीबन लाउड आहे, मूंखे छॾ ऐं केरु बि आहियां। यानी ॾिसो न, हाणे इतना ई ग़लति आहे। हाणे ॾिसो, अगरि नौजवान आवाज़ उथारे थो, हुनजे जेको इमोशन यानी हुनजे जज़्बे जो कोई एतिराम अदब एतिराम नथो करे। हाणे वरी ॾिसो, मुंहिंजो कंहिं बि मज़हब सां इख़्तिलाफ़ कोन्हे, मुंहिंजा सभु ॿाहिरि आहियो, उहो हिंदू हुजे या कहिड़े बि सिख हुजे या ईसाई हुजे या सुनी हुजे या शी हुजे, मुंहिंजो कंहिं मज़हब सां इख़्तिलाफ़ कोन्हे, मुंहिंजा सभु जेको क़ाबिल एतिराम आहियो, मां कंहिंजी बि जेको ग़लति ॻाल्हि नथो कयां। अगरि ॾिसो न, हाणे तव्हां पंहिंजे दिलि ते तरक़ी ॾिसो, अगरि ॾिसो ग़लति ॻाल्हि कई, ग़लति कई त इंसान ग़लति ई चवंदा, पर मां सम्झां थो अॼुकल्ह दौर न आहे। ॾिसो न, आल बैत इस्लाम आल रसूल जो मेंबर आहे, हुते जेको ठठोलियूं कयूं वञनि, मासी जबरा फिलाण ढींगड़ा जेको माठ कर त बेल जो न टोके, यानी इहो त ग़लति आहे न, यानी असांखे आवाज़ उथणु खपे। हाणे मौलाना असदुल्ला खोड़ साहब
जिते वञनि था उते जेको नौजवान असांजा जेके सिंधी आहिनि उहे जेको उते सेफ्टी कढण में पूरा आहिनि। उन खां ॻाल्हि पुछो उनखे बहरहाल मौलाना साहिब जो को एतिरो ॾोह कोन्हे, बहरहाल कुझु असांजा को कसूर आहिनि नौजवान नस्लनि जा त भई जेको सो ठठो जूं कंदा आहिनि, मज़ाक मस्ती सां जेको अॻियां वेंदो त उनजे हिसाब सां अहिड़ो ई इंसानु कंदो न। त इन जे करे ख़ुदा जे वास्ते कुझु दीन खे सम्झो। हाणे जेको सो ई फज़ूल ॻाल्हियूं छॾियो, अटो महांगो थी वियो, डीज़ल महांगो थी वियो, पेट्रोल महांगो थी वियो, इन जे करे ख़ुदा जे वास्ते कुझु दीन जी तरफ़ हलियो। मुंहिंजो क़िस्म ग़लति मक़सदु कोन्हे। त इन जे करे मुंहिंजा दोस्तो मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन जेको सो वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं छो त हिकु सुठी ॻाल्हि कंहिंजे पहुचाइण या कंहिंजे ॿुधाइण भई हिकु सदको हूंदो आहे। त मुंहिंजा दोस्त मूंखे उमेदु आहे तव्हां हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में ऐं हिन पेज खे फॉलो कंदा, तव्हां यूट्यूब ते चैनल खे जेको सब्सक्राइब कंदा। पंहिंजी मेज़बानी मना लिस्काणी खे ॾींदा इजाज़त अल्लाह खे।